एक साथी के काफ़ी अरसे का तरबियत कयां तो वही जेके भी साथी आयो रोज़ाना 24 कलाकनि में ज़िक्र सां गॾोगॾु 24 कलाकनि में 100 मरतबा इस्तग़फ़ार घटि में घटि 100 मरतबा पढ़ो। इस्तग़फ़ार कीअं, अगर ॿियो यादि न बि आहे त बि अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी, अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी, अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी रोज़ाना 100 मरतबा इहो पंहिंजे मथां लाज़िम कयो। ऐं उन सां गॾोगॾु प्लस में 100 मरतबा मथे जेतिरो जी चाहे कयो। घटि में घटि मां तइदाद तव्हांखे ॿुधायां 100 मरतबा रोज़ानो कहिड़ो बि दुरूद शरीफ़। अगर सफ़ा यादि न आहे त सिर्फ़ु तव्हां ईअं चओ मुहम्मद, हिकिड़ो चकर चओ। हाणे तव्हां 99 100 मरतबा चओ सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम। अगर जे सॼो चवणु अचे सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद, बाक़ी तव्हां चओ सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम, सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम बहितर आहे। बाक़ी अगर जेकॾहिं इन खां मथे बि कंहिं कोई बि दुरूद शरीफ़ यादि आहे 100 मरतबा रोज़ानो मरण त पसंदि करे पर इनखे छॾणु पसंदि न करे, जेकॾहिं हू सैफ़ी आहे। रोज़ाना 100 मरतबा दुरूद शरीफ़, 100 मरतबा अस्तग़फ़िरुल्लाह तआला रब्बी। ऐं उन सां गॾोगॾु जेके बि तव्हांखे सबक़ ॾिना विया आहिनि उन्हनि सबक़नि खे अल्लाह जे ज़िक्र सां रोज़ाना पचायो। सिर्फ़ु ईअं न त 21 जी महफ़िल जा आयासीं हाणे तव्हां पंहिंजो कमुकार कयो, न, हरगिज़ अॻिते न वधंदव। स्कूल में ॿार महिनत न कंदो आहे त पहिरें दर्जे खां इम्तिहान में फेल थींदो आहे, ॿिए दर्जे में न अची सघंदो आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां बि जेकॾहिं महिनत न कई त तव्हां उते ई रुकिया रहंदव। तव्हांखे बि महिनत जी ज़रूरत आहे। 5 वक़्त पाबंदी सां निमाज़ पढ़ो। सरकार अलैहिस्सलाम जी सुहारी सुन्नत आहे 4 आंगुर, उन ते अमल कयो। दस्तार पाण आका करीम अलैहिस्सलाम जी सुन्नत अमल कयो, ज़्यादा फ़ाइदो थींदो। जेतिरो करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत अमल कंदो ओतिरो ज़्यादा फ़ाइदो थींदो। ॾंदड़ शरीफ़ जी पाबंदी रखो रोज़ाना। ॿाराड़ी जा सादा सूदा इन्हनि में मथां का शहरनि में बि काफ़ी आहे, ॿाराड़ी जा बि जेके आहियो पाबंदी कयो। अगर काठी वारो ॾंदड़ मिले हर निमाज़ ते इस्तेमालु कयो। ॾंदड़ ॾेई निमाज़ पढ़ण सां 70 निमाज़ुनि जो सवाबु आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे फ़रमान जो मफ़हूम आहे त जिब्रील अलैहिस्सलाम जॾहिं बि अल्लाह पाक जो हुज़ूर मां वटि ईंदो बार बार ॾंदड़ जो ताक़ीद फ़रमाईंदो। हत्ता कि आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी लम्हनि मुबारकनि में सरकार अलैहिस्सलाम खे ॾंदड़ मुबारक चबाइण जी बि वुसाअत ऐं ताक़त न हुई, बल्कि मोहब्बत एतिरी हुई जो हज़रत अम्मी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे फ़रमायूं, हदीस में अचे थो ही ॾंदड़ मूंखे चबाड़े ॾे। हालांकि उहो ॾंदड़ कंहिं सहाबी जी जेब में ॾिठुनि, उनखे फ़रमायूं उहो ॾंदड़ वठी करे चबाड़ायूं। उन खां बाद में पाण उहो आहिस्ता आहिस्ता ॾंदड़ फ़रमायूं। करण जी बि वुसअत न हुई। आख़िरी लम्हनि मुबारकनि में बि हिन नेकी खे न छॾनि। त फ़क़ीर ऐं दरवेश जी शान न आहे जो ॾंदनि जी वात जी सफ़ाई न रखे। रोज़ाना अगर काठी वारो ॾंदड़ आहे त हर निमाज़ ते हणो। अगर दौरे जदीद आहे, पेस्ट ऐं ॾंदण जी सहूलियत मौजूदु आहे त कम अज़ कम 24 कलाक में हिकिड़ो मरतबो, या राति जो सुम्हण महिल या सुबुह जो उथण महिल, रोज़ानो हिकिड़ो मरतबा पेस्ट ऐं ॾंदण ज़रूरु कंदा कयो। वात जी सफ़ाई रखंदो, ख़ुशबूदार वात रखंदो त तव्हांखे निमाज़ पढ़ण में लुत्फ़ ईंदो, कंहिंसां कचहरी गुफ़्तगू करण में लुत्फ़ ईंदो। ऐं सफ़ाई सुथराई जो ख़ासि एहतमाम रखो। लिबास खे साफ़ शिफ़ाफ़ रखो, दस्तार खे साफ़ शिफ़ाफ़ रखो। सरकार अलैहिस्सलाम सहाबा जी तरबियत फ़रमाईंदे फ़रमायो अत-तहूरु निस्फ़ुल ईमान, सफ़ाई अधु ईमान आहे। लिबास जी सफ़ाई, दस्तार जी सफ़ाई, सुहारी खे बार बार फणी ॾियणु, उनखे तेल लॻाइणु, सुरमो पाइणु, सरकार जूं सुन्नतूं आहिनि। जेतिरो उन्हनि जे मथां अमल कंदो इंशाअल्लाह ज़िक्र में ओतिरो ज़्यादा तव्हांखे फ़ाइदो थींदो। बाक़ी अल्लाह पाक जो हुज़ूर में दुआ आहे त रब करीम तव्हांखे, मूंखे, मुंहिंजे अहल अयाल बचड़नि खे निस्बत रखण वारनि खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।